तव्हांजो कलम छा मुआशरे जी अकासी करे थो या जी? बिल्कुलु असीं जंहिं मुआशरे जा माण्हू आहियूं, जेको कुझु ॾिसूं था, जेको कुझु पसूं था, या जेके उनमें ख़ुशगवार नाख़ुशगवार इंसिडेंट्स साम्हूं अचनि था, उहे कुझु लिखूं था। मां तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, तव्हांखे शायदि खिल अचे ऐं तव्हांजे चहिरे ते वधीक मुर्ख अची वञे। जॾहिं मुंहिंजो पहिरियों किताबु छपियो सम्झां थो 2007 में, त मुंहिंजा छा चवां, मुंहिंजा वेझा वेझा मिट माइट ख़ानदान जा माण्हू नाराज़ थी पिया। ऐं हिकु वाक़ई मूं कहाणी हिकिड़ी मुंहिंजी पहिरें किताब, हिन ॿिनि किताबनि टिनी किताबनि में कोन्हे, पहिरें किताब में मुंहिंजी कहाणी आहे 5 आङुरियूं। हाणे 5 आङुरियूं हर को सम्झे थो, तव्हां सम्झो पिया, पर मूंखे 5 आङुरियूं, उन में आउं पंहिंजे ज़मीन ते वेठो हुउसि, हारी नारियुनि सां कचहरी पोइ करियां। उन्हनि जेकी गुफ़्तगू कई पई निम जे घाटे वण हेठां, उन्हनि जा गुफ़्ता जुमिला मूं मुंहिंजे लाशोर में अची विया। आउं ॻोठु वियुसि, ॻोठु 1 किलोमीटर परे आहे, 1 किलोमीटर परे आहे, उते लिखी मां खणी ॿिए ॾींहुं वरी बनी ते वियुसि। उहे 5-6 मरा वेठा आहिनि, मूंखे गुज़ारे विया। जिन सालनि में हिकिड़ो फोटो रिंद हूंदो हो मरहूम, नेक इंसानु हो। ॿियो असांजो कमदार हूंदो हो, इहो परियां मूंसां गॾु छोकिरो वेठो आहे, इन जो ॾाॾो हो बचल सोलंकी। सो इन्हनि मूंखे चयो त साईं, जेके असां गुफ़्ता कल्ह कचहरी में चयासीं, खिल भोग मज़ाक कचहरी में थींदी आहे न, हसी त थींदी। तव्हां त साईं बाबा टेप रिकॉर्डर आहियो, उन ज़माने टेप रिकॉर्डर आम हो, अॼु CD या ॿिया जेके यूट्यूब वग़ैरह अची विया आहिनि। साईं तव्हां त टेप रिकॉर्ड, असांजी ॻाल्हियूं टेप कई थो या टेप रिकॉर्ड कल्ह हो कोन, तव्हां सभु ॻाल्हि लिखी आया आहियो। जॾहिं माण्हू मुआशरे जी अकासी करे थो ऐं उहे जहिड़ा जाॻदा किरदार खणूं था, त उन जा मिट माइट वर करे पुछंदा आहिनि, साईं मुंहिंजे चाचे, मुंहिंजे अबे फोटे रिंद जो, मुंहिंजे ॾाॾे बचल सोलंकी माछी या तव्हां किरदार खयां। गुलाम हुसैन खुशबू हूंदो, उनजी बहादुरी सचाई जेकी उहो कहाणी में लिखियो। माना इहे हिकिड़ा किरदार आहिनि जेके असीं लिखूं था। किरदार किथां ईंदा? उहो मुआशरो आहे, शहर आहे, ॻोठ आहे, रस्तो आहे, उते जेके साम्हूं ॻाल्हियूं अचनि थियूं लिखण ज़रूरी आहे। अकासी ख़ासि माण्हू की छा, हीअ छा आहे अकासी? हीअ माहौल कहाणी आहे, ड्रामो आहे। सही, माना त इहो इल्ज़ाम असां इन ॻाल्हि जी असां स्टेटमेंट ॾियूं था हिन वक़्तु, त इहो इल्ज़ाम तमामु उन्हनि राइटर्स ते, उन्हनि ड्रामनि ते, उन्हनि थिएटर प्लेस ते, उन्हनि कहाणियुनि ते जेके असां पढ़ूं था, त इहो इल्ज़ाम ग़लति आहे त असां उहे कहाणियूं ॾियूं मुआशरे खे ख़राबु करे रहिया आहियूं। इहो इल्ज़ाम ग़लति आहे राजवी साहब, ईअं ई आहे न? जेकॾहिं मुआशरे में हिकिड़ियूं असांजा वैल्यूज़ क़दुर उहे सुठियूं रवायतूं न रहियूं आहिनि, आगा साहब आहे, आऊं आहे, या हज़ारे राइटर आहिनि, उन ते लिखंदासीं न। साईं फिल्मनि जी कहाणियूं आहिनि, नाटक आहिनि, जेके उहे बि मुआशरे अकास आहिनि। असीं कोथां वञा आहियूं, ऑलरेडी मुआशरो ज़वाल पज़ीर आहे, सही फाल में आहे। जेके असीं डिपिक्ट था कयूं, बयानु था करियूं, ज़ाहिर था करियूं। सही। अच्छा, काफ़ी सारियूं तव्हांजूं किताब आहिनि जो त कहाणियुनि जी ॻाल्हि थी आहे, त काफ़ी सारियूं उहे कहाणियूं आहिनि जेके तव्हांजी किताबनि में कलमबद्ध थियल आहिनि। मां कुझु किताब मुंहिंजे हथ में आहिनि, ऐं उन्हनि किताब जो तारुफ़ शायदि असांखे ॾिसंदड़ काफ़ी सारनि माण्हुनि सां थियल हूंदो, पर हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू, पंहिंजे हिन स्क्रीन जे थ्रू हिननि किताबनि जो तारुफ़ तव्हां सां कराइणु चाहियां थी। सभिनी खां पहिरीं मूं वटि, छो त डिसेंबर आहे, 27 डिसेंबर जो ही किताबु आहे जेको हिन वक़्तु मुंहिंजे हथ में आहे। हिन किताब में ख़ूबसूरत कहाणियूं ऐं हक़ीक़त जो मुज़ाहिरो कंदड़ कहाणियूं तव्हांखे हिन किताब में मिलंदियूं। 27 डिसेंबर हिन किताब जो नालो आहे। हीअ किताब कॾहिं मार्केट में आई आहे राजजी साहब? इहा 27 डिसेंबर 2.5 साल पहिरीं। 2.5 साल पहिरीं इहा मार्केट में अची चुकी आहे। ठीकु आहे जी। हिकु ॿी किताब आहे जेका मुंहिंजे हथ में आहे, ऐं हिन जो जेको उनवान आहे उहो इहो आहे त आकाश मुंहिंजी बुक में जी। ही उहा किताब आहे। हिन में अगेन हिन में अच्छा, ही किथे हिन जो जेको उनवान आहे इहो ई मूंखे लॻे थो हिकु कहाणी आहे।
हिकु कहाणी आहे इन सिर्फ़ु तव्हां इहो सिर्फ़ु नालो पढ़ो था त ईअं लॻे थो त का हिकु कहाणी आहे सोचो हुन जे अंदरि केतिरियूं कहाणियूं हूंदियूं जेके तव्हांखे ज़रूरु दिलचस्प लॻंदियूं ऐं तव्हांखे तजसुस में बि कॾहिं कॾहिं वठंदियूं बिकॉज़ जॾहिं राजदी साहिब जा लफ़्ज़ पढ़िबा आहिनि त कॾहिं कॾहिं तजसुस बि थींदो आहे उन लफ़्ज़नि ते सोचण जी दिलि कंदी आहे उन लफ़्ज़नि ते हिकु ॿी किताबु आहे जेका मुंहिंजे हथ में आहे ऐं हिन जो इन्वान कुझु इन तरीक़े जो आहे ज़िंदगी जो क्लासिफाइड पैकेज इहो इन जे बारे में तव्हां ॿुधाईंदो असांखे कहिड़ो क्लासिफाइड पैकेज आहे जंहिंजूं कहाणियूं आहिनि ज़िंदगी क्लास आहे क्लासिफाइड पेज आहे जेके डिफरेंट फेज़िस आहिनि ज़िंदगी में उहे ई आहिनि हिकिड़ी कहाणी आहे ज़िंदगी जो क्लासिफाइड पेज सो इन में कुझु पॉलिटिकल इशू बि आहे ऐं जॾहिं टीन एजर्स के माग मकान ते कंहिं घर में कंहिं हॉस्टल या इवन अपार्टमेंट में हैप्पी न्यू ईयर मल्हाइनि था तव्हां सां तव्हांजी दिसंबर जी ॻाल्हि कई हैप्पी न्यू ईयर बि अचे पियो औलाद ख़ैर बरकत इज़त हुजे त उन जो मंज़रु आहे हिकिड़ा छेगड़ा आहिनि टीन एजर्स आहिनि जेके पंहिंजे अपार्टमेंट खे सिंगारे वेठा आहिनि साम्हूं शारा फैसल जे बथियूं आहिनि ऐं पोइ मस्ती हस्ती में आहिनि पोइ हू ॻाल्हाइनि था थिड़ियल ॻाल्हियूं था कनि केॾीमहिल जेकॾहिं एयरपोर्ट तां जहाज़ उॾामे परॾेह वञे थो चीज़ पोपट उॾामंदो थो वञे त अड़े पोपट कोन्हे इहो जहाज़ आहे किथे हो कसरतुल बर्बाद पान पंहिंजे गॉड फादर लाइ लंडन पैसा कोन खयो वञे हा भई हिन कम ॿिया कहिड़ा आहिनि मुल्क खे लुटणु जेको कंहिं सुठी पोस्ट ते हो कसरतुल बर्बाद पान उहो माना हू आहिनि ईअं उहो ॻाल्हाइनि था थिड़ियल ॻाल्हियूं ऐं वरी कुझु छेगड़ियूं बि आहिनि मां तव्हांखे माहौल जी अकासी ॿुधायां माहौल जी अकासी कई ॻाल्हि कई न